नाज़िम खैरपुर वेझो वेन के गैस सिलेंडर फाटण सबब बाहि लॻण करे 4 ॼणा अजल जो शिकार थी विया। ॾिसूं था वकार मंगी जी ही रिपोर्ट। खैरपुर भरिसां ॻोठ रफ़ीक मैसर स्टाफ वटि जेको आहे त ॻोठ अलाबख्श मेतलो खां सेवण वेंदड़ जेको आहे त मुसाफ़िर वेन जो सिलेंडर जेको आहे त फाटी पियो। मुसत समय 3 मासूम ॿार समेत 4 ॼणा जेको फोत थी विया आहिनि। 16 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मी फोतनि खे जेको आहे त खैरपुर सिविल अस्पताल पहुचायो। जॾहिं त सिंध हाई कोर्ट पारां इहो हुकुम ॾिनो आहे त मुसाफ़िर वैननि मां जेको आहे सिलेंडरनि खे ख़तमु कयो वञे। उनजे बावजूद बि खैरपुर ज़िले इंतिज़ामिया खैरपुर पुलिस जेको आहे मुसाफ़िर वैननि मां सिलेंडर न ख़तमु कया, जंहिं सबबु मुसाफ़िर वैन जेको आहे त मुसाफ़िरनि जी ज़िंदगीअ सां खेॾी रहंदा। आख़िर उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई छो थी थिए? अचो त खैरपुर जे ज़िले इंतिज़ामिया जे आला अमलदारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त मुसाफ़िर वैननि मां सिलेंडरनि खे ख़तमु छो थो करायो वञे। पहिरियों इंतहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे जेके 4 ॼणा फोत थी विया आहिनि। अलाह उन्हनि खे जन्नत नसीब अता फ़रमाए। बिल्कुलु इहा जेकी सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर हुयो, जंहिंमें शुरू में पुलिस बिल्कुलु हिते कार्रवाई कई, ये शइ कई, पर विच में इहो छा हुयो त सुप्रीम कोर्ट जो इहो ऑर्डर हुयो त भई जंहिंखे क्लीयरेंस जो लेटर मिले थो उन्हनि खे तव्हां छॾियो वञे। माना उते ई आहे त हाणे जिन दोस्तनि खे उन्हनि जो को उन्हनि सां वास्तो हुयो, दुकानदारनि क्लीयरेंस जो लेटर ॾेखारे, हर को उन में पुलिस इंतिज़ामिया बि कोर्ट हर को मजबूर हुयो त भई क्लीयरेंस आहे। बहरहाल जेको अॼु हीउ हादसो थियो आहे इन मां त इहो सिखनि सम्झे ऐं सम्झणु घुरिजे त इनशाला अहिड़ा हादसा आईंदा न थियनि ऐं अहिड़नि शयुनि ते वधि में वधि इन्हनि ते पाबंदी कई वई। त पंजाब में सिंध में इंसिडेंट थिया आहिनि। पोएं साल बि हिकिड़ो इंसिडेंट थियो, ठरी मीरवा में थियो, हिते हाईवे ते बि थियो। उन खां बाद जेको आहे सो तमामु सख़्ती कई वई। असां बि इहा इंतिज़ामिया खे रिक्वेस्ट कंदासीं त इन ते अमल दरामद कयो वञे ऐं जेके मोटर व्हीकल इंस्पेक्टर्स आहिनि उन्हनि खे रोडनि ते या जेको आहे सो प्रॉपरली जेका हुनजी फिटनेस चेक करणु खपे गाॾियुनि जी। ऐं जेके CNG असां त इहे त डिमांड कयूं त CNG जो सिलसिलो कमर्शियल गाॾी मां ख़तमु थी वञे। प्राइवेट गाॾियुनि मां त अॼुकल्ह उहे ई ख़तमु थी विया आहिनि। तक़रीबन हर कोई माण्हू जेको प्राइवेट गाॾी वारो आहे उहो ख़तमु थो करे। हे सभिनी खां पहिरियों त तमामु ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे, तमामु वॾो सान्हो आहे। हिकु कंहिं इंसान जी लापरवाही जे करे एतिरियूं क़ीमती जानूं उहे ज़ाया थियूं आहिनि, इंसान ज़ख़्मी थिया आहिनि। हे ग़रीब माण्हू वीचारा सफ़र पिया कनि। अगरि इंसान जेको ट्रांसपोर्टर असांजा आहिनि पंहिंजी ज़िमेदारी जो अहसासु कनि ऐं थोरो हुकूमत सां कोऑपरेट कनि, कानून जी थोरी पाबंदी थिए ऐं सिलेंडरनि जो सिलसिलो ख़तमु थिए त इहे इंसानी जानुनि जो ज़ियान जेको आहे उहो बची सघिजे थो।